बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क्लास 6 जी मैथमेटिक्स असाइनमेंट कंटिन्यू है। यूनिट 6 पढ़ियोसीं, उन में रेशो असां लास्ट टाइम लेक्चर में पढ़ियोसीं गुज़िरियल में। उनजी लिंक डिस्क्रिप्शन में मौजूद आहे, डेफिनेटली तव्हां उनखे ॾिठो हूंदो। सो अॼु जे हिन वीडियो में असीं प्रोपोर्शन पढ़ंदासीं। हिन वीडियो जे अंदरि प्रोपोर्शन जा बेसिक कॉन्सेप्ट, बेसिक ऑपरेशन ऐं बेसिक जेके माना बुनियादी शयूं आहिनि यादि करण जूं या ॼाणण जूं, उन्हनि खे डिस्कस कंदासीं। उन खां पोइ एक्सरसाइज़ हल कंदासीं 6.2। सो गॾु हुजो। सो सभ खां पहिरियां जेको आहे प्रोपोर्शन, त प्रोपोर्शन जी सिंधीअ में माना या सिंधीअ में जेको प्रोपोर्शन जे लाइ लफ़्ज़ इस्तेमालु कयो वेंदो आहे उहो आहे तनासुब। तनासुब या डेफिनेशन जेका आहे हिन जी अगरि सिंपली असां ईअं चऊं त ॿिनि रेशोज़ जी पाण में भेट करणु, या ॿ जेके रेशो हूंदा आहिनि उहे पाण में इक्विलेंट्स हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी असां हिन जे अंदरि भेट कंदा आहियूं। कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं जेके असां अॻिते हली एडवांस क्लासिस में असां उनखे डीपली डिस्कस कंदासीं। फ़िलहालु असां कोशिशि कंदासीं त शयुनि जी सिर्फ़ु ॼाण हासिलु कयूं बुनियादी तौर ते। सो उन खां पोइ अचूं था त जेका प्रोपोर्शन जी निशानी आहे उहा डेफिनेटली तव्हांजे साम्हूं आहे। इनखे प्रोपोर्शन जी निशानी सॾियो वेंदो आहे या इस्तेमालु कयो वेंदो आहे, ऐं इन निशानीअ खे इक्वल जी निशानीअ तौर बि खयो वेंदो आहे। यानी असां अॻ में ई डिस्कस कयोसीं त ॿ रेशोज़ पाण में बराबरि हूंदा आहिनि, इन जे करे असां प्रोपोर्शन जी जॻह ते करे 4 डॉट्स इस्तेमालु कयूं, प्रोपोर्शन जी निशानी इस्तेमालु कयूं या इक्वल जी निशानी इस्तेमालु कयूं, ॻाल्हि साॻी आहे। उन खां बाद में हिन तरीक़े सां कुझु असीं प्रोपोर्शन जो दर्जो लिखंदा आहियूं। उन मां ही हाईलाइटेड आहे त ही मीन टर्म आहे। जेके ॿ अंदरियां दर्जा हूंदा आहिनि उनखे असां अंदरियां मतिलबु मीन्स चवंदा आहियूं, ऐं जेके ॿाहिरियां आहिनि उन्हनि खे एक्सट्रीम्स चवंदा आहियूं। इन ॻाल्हि खे ज़हन में रखण खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त इंडिविजुअली हिननि खे फस्ट, पोइ सेकंड, थर्ड ऐं फोर्थ बि चइबो आहे। हाणे इहो छाजे करे अॻिते हली तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त इन्हनि खे ज़हन में रखणु छो ज़रूरी आहे। उन खां बाद में असांखे कीअं ख़बर पए त हीउ जेको दर्जो आहे उहो सही आहे, त उन जे लाइ इहो फार्मूलो आहे त ॿ अंदरियां जेके मीन्स आहिनि उहे पाण में ज़र्ब कयो। मिसाल 6 7 42 ऐं ॿाहिरियां पाण में ज़र्ब कयो, ॿिए की बि इहो 42 थींदो। अगरि अंदरियनि ऐं ॿाहिरियनि जी ज़र्ब हिकु जहिड़ी निकिरे थी त सम्झो त हीउ दर्जो सही आहे। अगरि अंदरियनि ॿिनि अङनि खे पाण में ज़र्ब कयूं था ऐं ॿाहिरियनि खे ज़र्ब कयूं था त उन्हनि जी जेको जवाबु अचे थो उहो अॻिते पोइते यानी ग़लति अचे थो, सेम नथो अचे, त सम्झी वेंदासीं त हीउ प्रोपोर्शन जो दर्जो ग़लति आहे। उन खां पोइ आहे त आइडेंटिफाई मीन्स एंड एक्सट्रीम्स इन द फॉलोइंग। असां पढ़ी आयासीं त अंदरियां जेके ॿ हूंदा आहिनि उहे मीन्स हूंदा आहिनि, ॿाहिरियां एक्सट्रीम्स हूंदा आहिनि। सो 3 ऐं 10 मीन्स आहिनि ऐं 2 ऐं 15 एक्सट्रीम्स आहिनि। उन खां पोइ ॿियो नंबर आहे त 5:1 प्रोपोर्शन 10:2। त हाणे इहो 1 ऐं 10 मीन्स आहिनि, 5 ऐं 2 एक्सट्रीम्स आहिनि। एग्जाम्पल नंबर आहे 2 त डिसाइड वेदर द फॉलोइंग नंबर्स आर इन प्रोपोर्शन आर नॉट। हाणे मां तव्हांखे ॿुधायुमि त असांखे कीअं ख़बर पए त हे प्रोपोर्शन जो दर्जो आहे या न। त सिंपली असां छा कंदासीं, अंदरियनि खे ऐं ॿाहिरियनि खे ज़र्ब कंदासीं। जे पहिरियों नंबर आहे असांखे मिलियल 2 3 4 6। हाणे असां जॾहिं हिन अंदरियां पाण में ज़र्ब कयूं था त 3 चौंक 12, वरी ॿाहिरियां पाण में ज़र्ब कयूं था त 2 6 12। हाणे ॾिसो ॿिन्ही जो जेको जवाबु आयो आहे उहो सेम आहे, ज़र्ब सेम निकिती आहे असांजी, त सम्झंदासीं त इहो प्रोपोर्शन आहे। उन खां पोइ ॿियो नंबर आहे 5 10 15 20। त अगरि असां हिननि अंदरनि जी पाण में ज़र्ब कयूं था 10 ऐं 15 जी, त जवाबु अचे थो 150, ऐं 5 ऐं 20 जी अगरि पाण में ज़र्ब कयूं था त जवाबु अचे थो 100। यानी ही प्रोपोर्शन न आहे, छो त अंदरनि जी ज़र्ब ऐं ॿाहिरिनि जी ज़र्ब मट निकिती आहे। एग्जाम्पल नंबर 3 आहे फाइंड द वैल्यू ऑफ अननोन्स इन द फॉलोइंग प्रोपोर्शनल्स। 3 नंबर एग्जाम्पल में चए थो त तव्हांखे कोई न कोई हिकिड़ो मतिलबु जेको प्रोपोर्शन हूंदो, फर्स्ट हूंदो, सेकंड या थर्ड, उहो गुम हूंदो, उन जो तव्हांखे वैल्यू मालूम करिणो आहे। जीअं असांखे पहिरियों नंबर मतिलबु हिकिड़ो हिसाब मिलियल आहे त उन में तव्हां ॾिसो था त हिकु एक्स आहे, बक़ाया असांखे मिलियल आहिनि। हाणे असांखे इहो मालूम करिणो आहे। सभ खां पहिरियों असां छा कंदासीं, ॾिसंदासीं त मीन ऐं एक्सट्रीम धार कंदासीं। ॾिसो हे मीन आहिनि 3 ऐं एक्स, ऐं एक्सट्रीम कहिड़ा आहिनि 33 ऐं 27। हाणे असां छा कंदासीं, जंहिंजे अंदरि एक्स आहे एक्स ॿाहिरि कढी रखंदासीं, यानी जंहिंजो वैल्यू गुम आहे उहो असां ॿाहिरि रखंदासीं। अपान वारी हिकु लीक ॾींदासीं, ऐं जेको एक्स सां अॻो ज़र्ब थिए थो उनखे असां डेनोमिनेटर करे हेठि लिखंदासीं। उन खां बाद में जेके एक्सट्रीम आहिनि असां पाण में ज़र्ब कंदासीं। हाणे असां ॾिसूं था त हे रिड्यूस थियनि था पाण में, यानी हेठों 3 आहे, मथों 33 ऐं 27, यानी ॿिन्ही सां रिड्यूस थिए त असां कंहिं न कंहिं हिक सां इनखे रिड्यूस कंदासीं। ऐं रिड्यूसिंग असां ऑलरेडी सिखी आया आहियूं। जीअं 1 टिका 3, 9 टिका
27। उन खां बाद में छा थींदो, हाणे ॾिसो हेठियों ख़तमु थी वियो। हाणे 9 ऐं 33 खे पाण में ज़र्ब कंदासीं। हाणे 9 ऐं 33 खे जॾहिं पाण में ज़र्ब कंदासीं त x जो वैल्यू ईंदो 297। सो अहिड़े तरीक़े सां अगरि तव्हां हाणे इन जॻह ते x जो वैल्यू पुट कंदव 297, 3 सां ज़र्ब कंदव ऐं 33 खे 27 सां ज़र्ब कंदव त जवाबु सेम ईंदो। सो अहिड़े तरीक़े सां असां हिन जो सोल्यूशन कढंदासीं। ॿियो नंबर एग्ज़ाम्पल आहे त ॾिसो त असांखे विच जेके मीन टर्म मिलियल आहिनि उहे कंप्लीट आहिनि ऐं जेको एक्सट्रीम टर्म आहे 9 सां y जेका असांखे मिलियल आहे उहा मतिलबु गुम आहे, असांखे हिन जो वैल्यू मालूम करिणो आहे। सो मां पहिरियों बि तव्हांखे ॿुधायमि त जंहिंजो वैल्यू गुम हुजे हुनखे ॿाहिरि कढी रखंदासीं, बराबरि जी निशानी ॾींदासीं, अपान ॾींदासीं। अपान में उहो अंग लिखंदासीं जेको उन गुम थियल वैल्यू सां मल्टीप्लाइड आहे, यानी 9 ऐं 6 जेके विच ते आहिनि यानी मीन टर्म्स आहिनि असां उहे पाण में मथे मल्टीप्लाए करे लिखंदासीं। हाणे चऊं था हे रिड्यूस थियनि था पाण में 3 टका 9 2 टका 6, अञा 3 हिन 6 सां रिड्यूस थियनि था, असां कंदासीं 1 टका 3 2 टका 6। हाणे छा कंदासीं, असां हे हेठियों हिसो ख़तमु थी वियो, असां मथियुनि जा 2 पाण में ज़र्ब कंदासीं जेके 2 अंग मिलिया आहिनि 2 4, त असांखे ख़बर पई त हिते y जो वैल्यू छा आहे 4 आहे। हाणे चऊं था एग्ज़ाम्पल नंबर 4 ते चए थो फाइंड द 4th प्रोपोर्शनल ऑफ 2 5 and 8। मां तव्हांखे अॻोड़ी मतिलबु शुरूआति में तव्हांखे मां नंबर ॾिसियाम त हिनखे 1st 2nd 3rd चइबो आहे। हाणे हिते चोथों अंग गुम आहे, पोइ असां छा कंदासीं, हिते जेको गुम आहे असां हुनजी x रखंदासीं ऐं हिन तरीक़े सां असां इन जो दर्जो सेट कंदासीं। सो जॾहिं असां इहो दर्जो सेट कंदासीं 4th खे x कंदासीं त असांखे ख़बर आहे त x सां जेको अंगु ज़र्ब थियल आहे उनखे असां अपान में रखंदासीं, 2 विच के अलॻि सां पाण में सेट थींदा उहे असां मथां ज़र्ब करे रखंदासीं। यानी अगरि x मीन एक्सट्रीम टर्म में आहे त मीन टर्म असां मथां मल्टीप्लाए करे रखंदासीं। हाणे ॾिसो हीअ रिड्यूस थियनि था पाण में 1 * 2 4 * 8, त हाणे हेठियों हिसो ख़तमु थी वियो त मथियुनि खे अगरि असां पाण में ज़र्ब कयूं त x बराबरि थींदी 5 चौक 20, त हिते असां हिन जो 4th मालूम कयोसीं। उन खां पोइ एग्ज़ाम्पल नंबर आहे त हाणे ॾिसो हिन जे अंदरि असांखे मिले थो त फाइंड द मीन प्रोपोर्शनल ऑफ 4 and 9। यानी हाणे छा आहे, पहिरियों असांखे मतिलबु कंहिं महिल मीन जे अंदरि पोइ हिकिड़ो गुम करे, कंहिं महिल एक्सट्रीम जे अंदरि हिकिड़ो पियो गुम करे, हाणे सॼी मीन जो मीन ई हिन गुम कई आहे। त असां छा कंदासीं, सभ खां पहिरियां त हिन तरीक़े सां उहा डेटा ठाहींदासीं। डेटा ठाहिण खां पोइ असां छा कंदासीं, जेके एक्सट्रीम आहिनि उहे पाण में ज़र्ब कंदासीं ऐं जेके मीन आहिनि उहे पाण में x ज़र्ब या x कंदासीं। त असांखे जॾहिं असां हिननि खे इन तरीक़े सां रखंदासीं त x ज़र्ब x यानी x², उहे अॻिते हली असां अलजब्रा जे अंदरि बि ज़रूरु पढ़ंदासीं। सो x²। हाणे ॾिसो त हिन पासे ॾांहुं 4 ज़र्ब या 9 हेॾो x² आहे, त असां छा कंदासीं, 4 ज़र्ब या 9 खे जॾहिं असां ज़र्ब कंदासीं त 9 चौक 36 थींदो ऐं हेॾो थींदो x²। हाणे असां छा कंदासीं त जॾहिं x खे स्क्वायर में करे लिखियो आहे त असां 36 खे बि स्क्वायर करे लिखंदासीं। हाणे 36 जो स्क्वायर जेको आहे स्क्वायर रूट छा थींदो आहे 6। हाणे जॾहिं 6 खे असां स्क्वायर कंदासीं त 6 छका 36 यानी 6² = x²। यानी हाणे असांखे ख़बर पई त जेको मीन टर्म आहे उहो आहे असांजो 6। असांखे इहो मतिलबु वाज़िह थी वियो त जॾहिं मीन प्रोपोर्शन्स पाण में गुम हुजनि त हिन तरीक़े सां असां हुनजो सोल्यूशन कंदासीं, या एक्सट्रीम पाण में गुम हुजनि असां हिन तरीक़े सां असां हुननि खे सॉल्व कंदासीं। सो इन द लास्ट असांखे एक्सरसाइज़ मिलियल आहे 6.2। सभ खां पहिरियों जेको हुन जे अंदरि असांखे मतिलबु हिसाब मिलियल आहिनि, चए थो आइडेंटिफाई मीन्स एंड एक्सट्रीम इन द फॉलोइंग। डेफिनेटली तव्हांखे ख़बर आहे त मीन्स कहिड़ा आहिनि, एक्सट्रीम कहिड़ा आहिनि। ॿियो नंबर आहे त डिसाइड वेदर द 4 members are given in each of the following are proportion or not। त प्रोपोर्शन आहे या न इहो कीअं चेक कबो, इहो बि असां ऑलरेडी सिखी आयासीं। 3 नंबर ते चए थो फाइंड द वैल्यू ऑफ x if the proportion 2:x proportion 3:7। हाणे असांखे हिते x जो वैल्यू मालूम करिणो आहे, इहो बि असां क्लियर कयोसीं। उन खां पोइ चए थो चोथों नंबर त फाइंड द 4th प्रोपोर्शनल इन द फॉलोइंग। चोथों नंबर असांखे जेको हिते वैल्यू गुम आहे असांखे उहो मालूम करिणो आहे। 5 नंबर में अचे थो फाइंड द मीन प्रोपोर्शन इन द फॉलोइंग। हाणे लास्ट एग्ज़ाम्पल असां हिन ते सिखियोसीं त मीन प्रोपोर्शन अगरि मुकमल तौर ते गुम हुजे त असां हुनखे कीअं मालूम कंदासीं। सो इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो जे अंदरि असां प्रोपोर्शन जो बक़ाया हिसो पढ़ंदासीं गॾु जो सिंधी थाट सां। वस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।